अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां उमेद थो कयां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु हिकु दफ़ो ॿीहर उस्ताद जलाल चांडे जी हिकिड़ी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 शम्मा तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। दोस्तों इन महफ़िल खे तव्हां ताईं पुॼाइण में असां ताउन कयो आहे वॾेरे नूरमहमद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, जेको उस्ताद जलाल चांडे जो सचो आशिक़ आहे। दोस्तों अस्सलाम वालेकुम कामरान सिंधी साईं, छा हाल वाला? ख़ुशि ऐं ख़ैर साईं। अॼु तव्हांजे लाइ 21 नंबर जलाल चांडियो महफ़िल नंबर शम्मा कंपनी जो ॻोल्हियो अथमि, पोइ तव्हां ॾे मोकिलियां थो। इहो संगत साची ऐं फरमाइशूं बि अथई, ख़ासि करे अब्दुल वहीद हाजाणू टंडिया त मारो चए यार इहो त ॾे, असां ॿुधरा आहियूं, असांखे ॿुधरा। मुंहिंजो हाज़िर आऊं कामरान सिंधी ॾे साईं मोकिलियां थो, पर हीउ तमामु पुराणो नंबर आहे। तमामु असां ट्रैक्टरनि में जाम दिलि सां वॼायो ऐं तमामु भली कैस्ट ते साईं तव्हां ॾे मोकिलियां थो, इहा लॻाइजो, महिरबानियूं। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, महिरबानियूं। खड़े खड़े मैं रात गुजारी हो मेरे शार दिल कदात खंड खीर कन मिठिया से अज खार कनू बिखारे, कदात गुना फुना दे तुनर वाले से वो अज पत्थर कनू बिमारे, कदात दर्द वाला दे पखिया से अज बेदर्दा गज मारे। आख मिया गुलाम फरीदा तू त मार न तारी असा गई उन हारे, गुंडी गुंड घटन दी गुंडी गुंड घटन दी आदत किथों आई के सिखलाई, हिकु टुर दई टोर अजब दी ॿिया चऊं बाहल उॾाई के सिखलाई, बिना नाल नरम अलाई असां नाल गरम अलाई के सिखलाई, हमल कुया ओ कदा ना मुन खाई के सिखलाई, ओ है को खबर खबर
किते आखण लॻई मेरा छोड़ ॾिठोई वेड़ा लोक जबल ध्यान ॾिते नित बथियां मेरे यार दबल दा चेहरा वतन आबाद वसई गुलाम फरीदा ओ जुन मुताबू जित यार लाया मन तेरा बेवस थई बस कनु गया वो पार दिल में ओ बीमार पई बेवस थई बस कनु गया वो पार दिल में ओ बीमार पई ओ सौंदो अना पटवा सखावे ओ सौंदो अना हमेशा है तपो जई दिन रात तान बमौला कम न कर वाला है इज्जत हुई दियाली इन सोहना को और बुकाई न दी दिलड़ी करवा वाली सब रोज सा